जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह सर इस्तंबुल तुर्की में हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त रेस्टोरेंट है सनसेट ग्रिल के नाले से इस्तंबुल में है यूरोप साइड में। तो तव्हांखे थोरो दीदार कयूं। सुठो फूड हो ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त व्यू है। तव्हां वेही आराम से मानी खाओ थोड़ो बाहर जो मज़ो वठो गॾो गॾु हीउ केॾो सुहिणो व्यू आहे हिन पासे जो। सो ही टेबलूं लॻनि पियूं हिते अॼुकल्ह शाम जी तयारी आहे। सो अंदर तव्हांखे व्यू ॾेखारियां। आलिशान फूड आहे हिते। इटली जो फूड है, इटालियन फूड है एंड थाई फूड है। फर्स्ट क्लास होटल है। ये जो एंट्रेंस है आलिशान ठहियल है एंट्रेंस। ये कुछ उनजा बेस्ट अवार्ड बेस्ट ऑफ अवार्ड ऑफ एक्सीलेंसी इन्हनि खे मिलियल आहे। मतिलबु ॾाढो सुठो रेस्टोरेंट है। ट्राई ज़रूर कजो इस्तंबुल में शाह सन इस्तंबुल तुर्की में। ॾिसो कहिड़ो सुहिणो व्यू आहे।